इस्लामकोट रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली इस्लामकोट लक्षो कॉलोनी में पोरे सुखे बनमाल जी गोली जे घर के बाहि घर में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिर खुले आसमान हेठ बचन समेत वेठल घर जो समूरो सामान जंहिंमें बर्तन कपड़ा रिलियूं रोक रक़म चांदी सोन खटूं बिस्तरा सड़ी रख थी विया। दुबई तौर सुञातल वेंदड़ शहर इस्लामकोट जो को भी नुमाइंदो अहदेदार टाउन इंतजामिया वापारी एसोसिएशन मुख्तियारका रेस्टोरेंट कमिश्नर या शहर जो मौजूद शख्स वाहिर लाइ न पहुतो। घर जे भाउ ते मज़दूरी लाइ शहर आयल हुया। भाउ लॻण जे सबब साम्हूं न अची सघियो। इस्लामकोट फायर ब्रिगेडर पाड़े वारनि जे इतलाह ते अध रस्ते ते माण्हुनि खे पाणी ॾेई टैंकर ख़ाली करे वापसी रवाने। बाहि मुतासिरीन जे सरहदी वारनि खे मदद करण जी भरपूर इल्तिजा। नहीं असो घर कल शाम जो 4-5 बजे मैंने बाहि लगी घर सड़ी है का शे कोन बची न को का शे निकती घर केर मानू कोन हो नंढड़ा ॿारड़ा हुआ उहा भी भजी जान छड़ाई है रहो का शे कोने रिली भी उड़न ला कोई कोने न को का शे बची है न को अटो है न को घर में का शे कोने घर में बर्तन भी कोई कोन असो बचो है जो जैमें असा पानी पीऊँ सिर्फ वो भी कोने। हाँ ये वेचारा थे वेठा हूँ हाँ इतने केर आयो केर कोने न को अगते ना पोते ना केर कोन आयो असा ये वेठा हूँ बस हाँ छा भी ना आए जो असा किथे वेहूँ वही काड़े में वेठा हूँ। क्रिकेटर आई कल वो भी हेठ हलाए कंहिंखे पानी ॾेई हली वई है असां वटि कोन पुगी वो भी माण्हू कोन आहे वॾो कोई माण्हू कोन आयो असां माना ईअं वेठा रहिया आहियूं सभिनीनि खे दाऊं ॾेई वेठा हूँ बस। नुक़सानु 4-5 लख जो थी वियो तक़रीबन। को असांजा ज़ेवर हुआ उहो सड़ी विया जा असांजो सोन वग़ैरह कुझु उहो सड़ी वियो ऐं पैसा कुझु रखियल हुआ उन रिलीन में उहो बि सड़ी विया रलनि सां गॾु का शइ कोन बची आहे सर असांजो माना 30-35 हुआ उहो बि सड़ी विया। हाणे असां वटि रुपयो न आहे जेको असां का शइ वठूं। हाणे कंहिंखां गुज़ारिश करणु चाहियो था? साईं हाणे असां गुज़ारिश करणु चाहियूं था त भई असांखे का शइ मिले वधीक